बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन अवानी सिरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 67 है बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स के अंदर। अज अस कुछ अड़न प्रेपोजिशंस के डिस्कस कंदासीं जिनकी माना तकरीबन साॻी होंगी है, पर उनके इस्तेमाल में उनके कॉन्सेप्ट में थोड़ो घणो फ़र्क होंदो है। अचो तो डिस्कस क्यों था अज जे क्लास के। जी तो मैं सब का पहिरियां इतने लिखो अबाउट एंड अराउंड। ये ॾाढो इंटरेस्टिंग टॉपिक है। जी मिसाल अबाउट एंड अराउंड है, इन जी माना है लगभग। ठीक है, हर अस डेली लाइफ में काफ़ी अड़ा लफ्ज़ इस्तेमाल कंदा आहियूं। मिसाल लगभग एक जेतिरो आहे। ठीक है, तो मतलब लगभग पुजण वारो आहियां मां, तव्हां इहो लफ्ज़ इस्तेमाल कंदा हूंदो लगभग। ठीक है, सो इन जी जगह ते जेका प्रेपोजिशन जो वर्ड असां इस्तेमाल कंदा आहियूं उहो कंदा आहियूं या कंदा आहियूं अराउंड या कंदा आहियूं अबाउट। अचो था हिन खे वधीक ॾिसूं छा था चवनि। चवनि था अबाउट एंड अराउंड आर यूज्ड टू refer to movement or position that are not very clear। ये सिंधी में मां लिखो लगभग, तो माना माना है चे तो एड़ी मूवमेंट के या एड़ी पोजिशंस के ज़ाहिर कंदो आहे जेके छा हुजनि डेफिनेट न हुजनि या ये खणी चओ तो क्लियर न हुजनि, उन्हनि में डाउट हुजे। मिसाल चे तो चिल्ड्रेन वर रनिंग अबाउट या अराउंड एवरीवेयर। और लगभग जाॾे काॾे फिरनि पिया। हाणे ॾिसो का बि हुन पोजिशन या मूवमेंट क्लियर न ॿुधाई आहे, तो बार रनिंग काॾे पिया कनि, न चो तो अबाउट एवरीवेयर या ईअं खणी चऊं तो अराउंड एवरीवेयर। हिन ॿिन्ही जो इस्तेमाल जो हिते लिखण जो मतिलबु इहो आहे, हिन सां यानी या तो तव्हां अबाउट इस्तेमाल कयो या तो अराउंड इस्तेमाल कयो, ॿई इस्तेमाल करे सघो था, गॾु न ॿिन्ही मां हिकिड़ो इस्तेमाल कंदव। ठीक है, सो त लगभग या तक़रीबन जेको आहे सो उहे फिरनि पिया। ॿियो आहे द कास्ट ऑफ कार अबाउट या अराउंड 15 lakhs। हिन कार की रक़म लगभग 50 लखन ताईं है। यानी ॾिसो काई शे वाज़े ना है। जी मिसाल इतने लिखल है दे कैन मीन अप्रोक्सीमेटली नॉट एग्जैक्टली। अप्रोक्सीमेट छा के चइबो आहे, हिकिड़ो अंदाज़ो या धुको चओ, यानी जेको लगभग सही जे वेझो हुजे। ईअं ना है तो मतलब 20-19 जेके चऊं, ईअं ना है तो माना हिकिड़ी शे मतलब जे 20 तव्हां धुको हणो तो या 8-9 थींदी, ईअं न। अप्रोक्सीमेट जो छा मतलब होंदा है, सफ़ा 20-19 सफ़ा हुनजे वेझो ई धकु हणंदी आहे। सो असां राउंड या अराउंड ते इस्तेमाल कंदा आहियूं, एग्जैक्ट न हूंदो। जे मां मिसाल ते छा चयमि त बाबा अराउंड या अबाउट 50 लाख। मिसाल हाणे कंहिं बि असां यूनिवर्सिटी मां या कंहिं कॉलेज मां फीस पुछा करायूं था त बाबा हाणे हिन साल इंटर जी फीस घणी थींदी। हाणे उहे शेड्यूल त न आयो आहे, उहो मूंखे शाम में ॿुधाईंदो त अराउंड सर 15,000, अराउंड जेको आहे 10,000, माना वो चवंदो लगभग 10,000 ताईं थी वेंदी। इन मतलब छा थियो त हुन मूंखे एक्ज़ैक्टली न ॿुधाई, अप्रोक्सीमेटली ॿुधाई। ठीक है, सो इहो छा आहे, दे कैन मीन अप्रोक्सीमेटली नॉट एक्ज़ैक्टली। उहे धुको त थी सघनि था, थोरो अंदाज़ो त थी सघनि था, पर एक्ज़ैक्ट न हूंदा आहिनि। मिसाल लेट्स मीट अराउंड 7 PM, यानी हो तो चए अच त 7 बजे मिलूं, यानी अराउंड 7 PM यानी 7 जे आसपास मिली वठंदासीं पाण। ठीक है, तो इतने अराउंड जो मतलब छा हुयो त एग्जैक्ट न होंदो, अप्रोक्सीमेट होंदो, यानी बस हिकिड़ो अंदाज़ो त लगभग 7 बजे ते मुलाकात करे वठंदासीं पाण। ठीक है, ॿियो ही वाज बॉर्न अराउंड 1570। हू 1570 जे आसपास ॼाओ हुयो। सो इहो हुयो असांजो अराउंड ऐं अबाउट जो लगभग वारो कॉन्सेप्ट। ॿियो जेको अबाउट आहे, यानी अबाउट ज़रूर न त हमेशह हिन सां इस्तेमाल थींदो। अबाउट असांजो इस्तेमाल थींदो आहे कनेक्शन सां, कंहिं शइ सां कंहिंजो को वास्तो हुजे। मिसाल हिकिड़ो कीअं, टेल मी अबाउट इट। मां हिते नथो चवां मूंखे लगभग ॿुधाए, मां हिते त चवां मूंखे हिन जे बारे में ॿुधाए। यानी हमेशा अबाउट सिर्फ़ न हिते अप्रोक्सीमेट या असां जेको आहे अराउंड जे हिन में इस्तेमाल थींदी, पर अबाउट जो इस्तेमाल इहो बि आहे कंहिं शइ सां कंहिंजो वास्तो ॾेखारण। ठीक है, मां त चवां टेल मी अबाउट इट, यानी मूंखे हिन जे बारे में ॿुधाए, मां हिते छा हुनजो कनेक्शन थो चवां। ॿियो आहे अ बुक अबाउट फ्लावर्स। एक किताब गुलन के बारे में, यानी न जो किताब जो कनेक्शन छा सां है, ताल्लुक छा सां है, फ्लावर्स सां है, गुलन सां है, तो अबाउट छा है कनेक्शन तो ज़ाहिर करें। ॿियो लेट्स टॉक अबाउट समथिंग डिफरेंट। अचो तो कंहिं नई शइ लाइ था ॻाल्हायूं, कंहिं मुख़्तलिफ़ शइ लाइ था ॻाल्हायूं। इते छा करे पियो, अबाउट कनेक्शन तो ज़ाहिर करे, यानी उनजे बारे में उनजो कनेक्शन तो ॿुधाए त कंहिं नई शइ जे बारे में ॻाल्हाए वञे। सो अबाउट जो ही इस्तेमाल भी आहे, अबाउट एंड अराउंड जो ही इस्तेमाल भी है। तव्हां पंहिंजी कॉपी ते ज़रूर तव्हां इनखे नोट कंदव। अराउंड एंड अबाउट खां पोइ असांजे साम्हूं आहिनि आफ्टर एंड बिहाइंड। हाणे हिननि ॿिन्ही जो इस्तेमाल छा आहे, इन्हनि खे कहिड़ी कहिड़ी जॻह ते इस्तेमाल कबो आहे, कीअं इस्तेमाल कबो आहे, अचो त ॾिसूं। पहिरियों आहे आफ्टर। आफ्टर जी माना आहे खां पोइ। हाणे अक्सर तव्हां असां इहो आफ्टर इलाही इस्तेमाल कंदा आहियूं,
मिसाल हिकिड़ो वी विल मीट आफ्टर लंच, असां मतिलबु लंच खां बाद में मुलाक़ात कंदासीं। सो अहिड़े क़िस्म सां असां आफ्टर खे घणो इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी डेली लाइफ में। पर आफ्टर किथे किथे इस्तेमालु थींदो आहे, कीअं इस्तेमालु थींदो आहे? ये मिसाल चए थो लेटर देन समथिंग, कंहिं शइ खां बाद में। मिसाल वी विल लीव आफ्टर लंच, असां लंच खां बाद में निकिरंदासीं या मतिलबु लीव कंदासीं, निकिरी पवंदासीं। ॿियो आहे आफ्टर एन आवर आई वेंट होम, कलाक खां पोइ मां घर वियुसि। हाणे खां पोइ वारा जेके शयूं आहिनि उहे असां किथे इस्तेमालु कंदासीं? न आफ्टर वारे सिनेरियो में। आफ्टर जो ॿियो इस्तेमालु आहे समथिंग हैपन्स मेनी अ टाइम्स। हाणे इहा बि शइ ज़हन में रखो त मतिलबु काई शइ जेका घणो थी आहे। मिसाल कीअं? आई हैव टोल्ड यू टाइम आफ्टर टाइम, हिते हुजे डे आफ्टर डे, आवर आफ्टर आवर, माना काई बि शइ वक़्तनि ब वक़्तनि जेका असां न रिपीट कंदा आहियूं। मिसाल आहे मां तोखे वक़्तनि ब वक़्तनि चवंदो आयो आहियां, मां तोखे ॾींहों ॾींहुं चवंदो आहियां, मां तोखे सालों साल चवंदो आयो आहियां, त ईयर आफ्टर ईयर, सालों साल, माना लगातार, माना तोखे मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो थो अचां। त छा थो चवे? समथिंग हैपन्स मेनी टाइम्स। मिसाल आई हैव टोल्ड यू टाइम आफ्टर टाइम नॉट टू डू दैट, मां तोखे चई चुको आहियां, वक़्तनि ब वक़्तनि तोखे चई चुको आहियां त ईअं न कर। सो इहा ॻाल्हि तव्हां सम्झी वियो त डे आफ्टर डे, ईयर आफ्टर ईयर, मंथ आफ्टर मंथ, महीननि जा महीना मां तोसां इहा ॻाल्हि तोखे कई आहे। त इन जॻह ते बि असां छा इस्तेमालु कंदासीं? आफ्टर इस्तेमालु कंदासीं। ॿियो आहे आफ्टर यानी बिहाइंड समबॉडी व्हेन दे हैव लेफ्ट। यानी मिसाल हिकिड़ो कीअं, तव्हां माना तव्हां वञो था त बाबा बत्ती बंदि कई वञो, त हिते छा चवंदासीं? आफ्टर यू, माना हिते आफ्टर इस्तेमालु कंदासीं। वञो त पोयां, बाद में या खां पोइ जेको आहे बत्ती बंदि कजो। मिसाल कीअं? शट द डोर आफ्टर यू, मतिलबु तव्हां खां बाद में दर बंदि कयो, दर बंदि कजो। छो इन जो मतिलबु छा थियो? यानी काई बि शइ जॾहिं असां लेफ्ट कंदा आहियूं, निकिरंदा आहियूं, त इहो माना असांजे खां पोइ हूंदो आहे। मिसाल हिकिड़ो मां मतिलबु पंहिंजे हिनखे असिस्टेंट खे चवां थो त जेको आहे मां चवां त कैमरा बंदि कजांइ, मां खां पोइ कैमरा पैक कजांइ, आफ्टर मी छा चवंदोमांसि? या पैक द बैग आफ्टर मी, ठीकु आहे, माना जेको आहे बैग खे पैक कर मूंखां बाद में। सो अहिड़े तरीक़े सां बि असां आफ्टर खे इस्तेमालु करे सघूं था। ॿियो आहे डी, त नेक्स्ट टू या ऑर्डर या इम्पोर्टेंस। यानी ॾिसो, यानी काई बि शइ जेका तरतीब में पोइ अचे या अहमियत में बाद में अचे, असां उन जॻह ते बि आफ्टर इस्तेमालु कंदा। मिसाल कीअं? यूअर नेम कम्स आफ्टर मी, तुंहिंजो नालो मूंखां पोइ ईंदो आहे। मां हाणे इहे छा थो चवां? हुनखे तरतीब जे बारे में थो ॿुधायां त मूंखां तरतीब में तुंहिंजो नालो पोइ ईंदो आहे, ठीकु आहे। त इन जॻह ते बि असां आफ्टर जो इस्तेमालु असां करे सघूं था। लास्ट जेको पॉइंट नंबर ई आहे त कंहिं बि शइ जे पोयां लॻणु। मिसाल हिकिड़ो पुलिस इज़ आफ्टर यू, पुलिस तव्हांजे जेको आहे पोयां आहे, त हीअ था चऊं ही इज़ आफ्टर अ जॉब, ही नौकरीअ जे पोयां आहे। सो मूंखे उमेदु आहे त असां आफ्टर जो इस्तेमालु सम्झी विया हूंदासीं। जीअं हिनखे आफ्टर खे कंहिं ॻोल्हा जे लाइ इस्तेमालु कयूं था या खां पोइ जे लाइ इस्तेमालु कयूं था, ईअं बिहाइंड बि असां इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे। मिसाल हिकिड़ो ही इज़ बिहाइंड मी, ही मुंहिंजे पोयां आहे, या ही हिते असां ईअं न चवंदा ही मूंखां पोइ आहे। अच्छा, बिहाइंड जो मतिलबु छा हूंदो आहे? टुवर्ड्स द बैक ऑफ समथिंग एंड ऑफन हिडन, यानी काई शइ कंहिं शइ जे पोयां हुजे जेका अक्सर उहा लिकियल हूंदी आहे, ठीकु आहे न। मिसाल हिकिड़ो बोर्ड इज़ बिहाइंड मी, पर बोर्ड वॾो आहे, पर जेको बोर्ड मुंहिंजे पोयां आहे उहो हिसो छा आहे? लिकियल आहे, ढकियल आहे। हिते मां हिनखे छा इस्तेमालु कंदुमि? बिहाइंड इस्तेमालु कंदुमि। मिसाल स्टे क्लोज्ड बिहाइंड, मुंहिंजे पोयां वेझो थी बीहे। देयर इज़ अ स्मॉल स्ट्रीट बिहाइंड द स्टेशन, नंढी घिटी आहे स्टेशन जे पोयां, यानी उहा बिल्कुलु पोयां हूंदी हुनजे, यानी स्टेशन जे पोयां उहा ढकियल आहे। ॿियो आहे द टाइगर इज़ बिहाइंड अ ट्री, टाइगर कंहिंजे पोयां आहे? बिल्कुलु वण जे पोयां आहे। सो उमेदु आहे त असां जेको अराउंड, अबाउट एंड आफ्टर एंड बिहाइंड खे डिस्कस कयोसीं, तव्हां ज़रूरु इन्हनि सेंटेंसिस खे, इन्हनि कॉन्सेप्ट्स खे पंहिंजे फेयर कॉपी में नोट कंदो। इंशाल्लाह ईंदड़ क्लास में कुझु अहिड़ा ई कुझु वर्ड्स हूंदा जिन जे असां कॉन्सेप्ट ते ॻाल्हाईंदासीं। गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।